जेके भी आया हूँ सजो दिलियूं साईं जी मोहब्बत से आबाद फरमा मुझा पानी हुसैन जे हुक्म में आया हूँ उन्हीं गुलामी में नालो लिखराण आया पंज रहमत जी निगाह फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद वसल्लम। तहां जी वेहण के सलाम, तहां जे अचण के सलाम, तहां जो हेडे साईं जे मोहब्बत में आया हो इंशाअल्लाह ताला तहां जो यो वेहण अल्लाह ही अल्लाह के रसूल वट कबूल है सबके पंहिंजे तरीक़े सां ही चहलम मनाया याद हुसैन मनाया पर सलाम हिन सोही जमात सुन्नत के जन मोहब्बत सा खामोशी सा याद हुसैन सा जिक्र हुसैन कयो अखिन मो आप वहायो हथड़ा खड़ी सलाम जा इशारा कया अल्लाह जो तहां जे मथो रहमत वजन मुजा लख शाबस आहे सुणे हज़रत साईं मियां मंजूर अहमद के जन पंजन मुर्शिदन करीमन जे रिवायत के कायम कयो आहे ऐं उहे पैगाम सी पहुचाए रहिया आहिनि जमात सां ऐं तव्हां सां गॾु आहिनि तव्हांखे दुआऊं करे रहिया आहिनि उहे रिवायतूं कायम करे रहिया आहिनि उहो चिराग जेको हिन बाग में पर सॼे सिंध ऐं मुल्क में मशहूर वारे साईं हुब्बे अहल बैत जो चिराग रोशन कयो उन्हीं चिराग के अञा ताईं साईं मंजूर अहमद रोशनी ॾेई रहिया आहिनि उन्हीं पैगाम के पहुचाए रहिया आहिनि अल्लाह कंदो इहा हे घड़ियूं उहे मालिक ॾिसी रहिया आहिनि इंशाअल्लाह ताला इहे तव्हां असां जो क़बूल आहिनि मुंहिंजा हाणे घोड़िया सवाल क़बूल थींदा हो सखी आहिनि असांजो अचण पंहिंजे हाल ते आहे हुननि जो ॾियण पंहिंजे शान ते आहे मुंहिंजा सोणा सलाम हुजे इमाम साईं जे मथऊं उनजे जानसारनि जे मथऊं तहज्जुद पढ़ंदड़ वारनि जे मथऊं नमाज़ पढ़ंदड़ जे मथऊं मदीने जे साईं जे बचड़नि खे सुञाणंदड़ जे मथऊं उन्हीं सां ही पाकीज़ा मोहब्बत रखण वारनि जे मथऊं अल्लाह जी रहमत हुजे अल्लाह जी सलामती हुजे रब्बुल आलमीन तव्हांखे बि लिखण जा सोना अता फरमाईंदो वाक़ दावाना अनिल हम्दुलिल्लाह अल्लाह ताला का शुक्र अदा कर जंहिं तो असां नसीब ये घड़ी लिखियूं ऐं ॿिनी जहान जे सम्राट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचन जे याद मुबारक में वेहण नसीब थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी औलाद खे टे ॻाल्हियूं ज़रूरु सेखारियो हिकु त पंहिंजी औलाद खे पंहिंजे नबीअ सां यानी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी तालीम मिलियो अदब जी तालीम मिली ॿियो फरमायो माला मुर्शिद कामिल खुले मशहूर शेला साईं रोए पिया तो दुआ कर फरमाया त अल्लाह सलीम कंदो जो क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झंडे लिवाउल हम्द जे हेठों तुंहिंजे असांजे सिक जा सलाह सावा लिवाउल हम्द ॿ जो झंडो आहे मदीने जे साईं क़यामत जे ॾींहुं उन जे हेठों सरफ मोमिन खे अदब ईमान वारा शरह सलाह सावा सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿियो त पंहिंजे औलाद खे पंहिंजे बचन खे मुंहिंजी औलाद सां बि मोहब्बत जी तालीम मिली क़ुर्बान वञो अदब जी तालीम मिली असांजो अदब ऐं इहा मोहब्बत इन जो सचो गुज़ारियो पंहिंजे मुर्शिद कामिल वतन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत त बेअंती पर महबूब जे बचन सां मोहब्बत बि बेअंती मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त करबला शरीफ जी शहादत हिकिड़े अज़ीम ऐं वॾे मक़सद जे लाइ थी न त कंहिंजी ताक़त वई जो एॾे ई का आॻो खणी सघे हा सो ॾाढा खे यादि आहे सियारो हूंदो सख़्तु
सिद्ध में ईंदी रेल कद रेल हुई स्वर्ग न हूंदियूं रोड न हूंदा पोइ हाजी अली दोस्त खे सुहिणे लिबास ते मशहूर वारा साईं जो पनो ॾिनो त सिंध महल में न जाए लाकड़ी में सोलो थिए हाणे सिंध महल ईंदी राति जो 4 बजे पूरे 6 बजे स्टेशन हिकिड़ो बैल परे उधर सियारो थधि पारो 3 बजे निकिरी हाजी अली जो स्टेशन ते वियो नंढी स्टेशन माण्हू न थिए हाणे थधे में कदम पातो सिंध महल जो कराची में हूंदी लाकड़ी ईंदी स्टेशन में बीठी का हली जो वई त हाजी अली दोस्त ॿियो कमु न कयो दरगाह शे करे चई त मुंहिंजा पुष्य काम मूंखे त मोकिलियो पर रेल त बीठी ई का सोना फाटको आहे ढठण वारो उनजे वेझे रेल पर बीह रही कोने पे मोटी आई फकीर स्टेशन पे अची बीठी भाण सैदा को फकीर हो वो रेल न लथो आज अली दोस्त बिठो आज दोस्त जो आज दोस्त के चई यार मां दरगाह ते अचा पियो और इनके गार के इलाज चन या तो मुझे सदर स्टेशन है या आकर वाला स्वाद मिले मुझे बाकी गाड़ी में चई हूं न न करे अला करे परते रह मुझे से गाती चले पे नहीं मुकाया जे अदार या गार न मुकाया यो को रब करी मोटा फसक कहे नजर पे मुकाया एरा कम कामिल दा तू समझ से बेशक तो छात्र समझे यो